अब मैं गुजारिश करूंगा हमारे साथी प्रोफेसर गुल रहमान को कि वो अपने ख्यालात का इज़हार करें। माट भिजाइन मोलिया मथा रात पई ओलियूं हुजण लगियूं वेन वंझ वई कलाचिया कई करे कोन आयो। सब खां पहिरीं आऊं सुठा खीरूं थो ॾियां लयारी आवामी महाज जे दोस्तनि खे जिन अॼु ही मेलो मचायो आहे। ख़ासि करे ये जेका कब्ज़ा गिरत आहे इहा बैरिया टाउन खां शुरू थी हाणे ढिंगीअ बुढार ताईं अची पहुती आहे। पर जेका असांजी हुकूमतूं आहिनि उन्हनि जी जेका मुजरमाना ख़ामोशी आहे मुंहिंजे ख़्याल में सिंध गवर्नमेंट खे ख़ाली ज़बानी कलामी जेके हिते बयान आहिनि उन्हनि खां पासो करे पोइ असम्बलीअ मां क़रारदाद बाक़ाइदे तौर ते पास करणु घुर्जे। ही जेका कब्ज़ागिरी आहे जेकॾहिं ही असीं बैरिया टाउन के खिलाफ उथो आहे तो मुझे ख्याल में उन्हनि खे एडी इहा ढिंगीअ ते कब्ज़े करण जी हिम्मत न थिया। जॾहिं असीं ऐं गुलशन ढिंगीअ ते अॼु खां ॿ टे साल पहिरीं वियासीं त उते असांजा ग़रीब मिसकीन कुता हेठि करे वेठल हुआ। पर जॾहिं असीं टोॾी वियासीं त उहे साम्राजी कुता जेके बंदूकनि सां हुआ जिन असांखे होॾां वञण न ॾिनो। सो महिरबानी करे असां दोस्तनि सां गुज़ारिश थो करियां जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा हिते आहिनि त मुख़्तलिफ़ तारीख़नि ते या मुख़्तलिफ़ पंहिंजे पार्टियुनि जे हवाले सां माण्हुनि में सुजागी पैदा कनि। महिरबानी। अब मैं जरा नारे लगाऊंगा, तमाम दोस्त नारों का जवाब दें। फिर मैं गुजारिश करूंगा सामने खड़े हुए दोस्तों से कि आप लोग मीडिया के दोस्तों का रास्ता छोड़े और पीछे आ जाए। ये हम सब का मसला है। जज़ायर पे कब्जा की वजह से ज़ाहिर है हमारे यहाँ जो है 2.5-3 लाख माहीगीर